अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोबान अली अबड़ोजी मोरो में आल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन 16 ज़िलनि जे उहिदेदारनि जो हिकु गॾियल इजलास मोहम्मद ईसा कोराई जे मेज़बानी हेठि थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जे सभिनी ज़िलनि जे उहिदेदारनि मौजूदा मर्कज़ खां मुकमल लाताल्की करे 1 साल लाइ आल सिंध एजुकेशन डिपार्टमेंट लोअर स्टाफ एसोसिएशन जा मरकज़ी उहिदेदार चूंडिया विया, जिन में सदर मोहम्मद ईसा कोराई, सीनियर नायब सदर फकीर मोहम्मद चांग, नायब सदर मोहम्मद अयाज महर, जनरल सेक्रेटरी इश्तियाक अहमद डहराज, डिप्टी जनरल सेक्रेटरी जुल्फकार अली ब्रह्मानी, खजांची खान मोहम्मद बिरोही, प्रेस सेक्रेटरी काजी वसीम जूनेजो, इतला सेक्रेटरी इरफान अली लाचारी ऐं आफिस सेक्रेटरी मोहम्मद अली ॾाउद शामिल आहिनि। उन मौक़े ते ख़िताब कंदे चूंडियल मरकज़ी सदर मोहम्मद ईसा कोराई चयो त मूं ते साथियुनि एतमाद करे सदारत जे उहिदे जी ज़िम्मेवारी रखी आहे। उन्हनि जे मुकमल एतमाद ते पूरो हलंदुसि। हिन चयो त सॼी सिंध में लोअर स्टाफ जे इलेक्शन कराई वेंदी, मुलाज़िमनि खे टाइम स्केल वठी ॾियारणु, मुलाज़िमनि जा प्रोमोशन कराइणु, जिबरी बरतरफ़ी कयल मुलाज़िमनि खे बहाल कराए बंदि कयल पगारूं खोलाए ऐं ॿियनि मसइलनि ते भरपूर जदोजहद करे पंहिंजा हक़ हासिल कंदासीं। हिन जो तइलीम खाते जे लोअर स्टाफ मुलाज़िमनि सां हमेशह ज़्यादतियूं कयूं वयूं आहिनि, उन्हनि जे हक़नि ते दाड़ा हया विया आहिनि, पर हाणे ईअं थियणु न ॾींदासीं ऐं ख़िदमत जो तारीख़ी मिसाल क़ाइमु कंदासीं। उन मौक़े ते मरकज़ी सदर थियण ते मोहम्मद ईसा कोराई ऐं ॿियनि उहिदेदारनि खे मुबारकूं ॾेई गुलनि जा हार पाराए ख़ुशीअ जो इज़हार कयो वियो। HR जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR जेडीओ न्यूज़।